वही आहे। उन मामले से ॻाल्हाइण लाइ असां राब्तो कयो आहे अवामी तहरीक जे सदर अयास लतीफ़ पलीजे सां। अयास लतीफ़ पलीजे साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अयास साहब, घर शुमारी गैर शफ़ाफ थियण ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतजाज बणिजी वई आहे। अवां कीअं था ॾिसो उन सॼी सूरत-हाल खे? अॼोकी ही हड़ताल जेका सिंध जे नेशनलिस्ट ऐं सिंध जे प्रोग्रेसिव पार्टियुनि ऐं मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां गॾियल तौर ते ॾिनी वई आहे, इन में कश्मीर खां वठी कराची ताईं ऐं वाई पांदी खां वठी इस्लाम कोट नगर पार्कर ताईं सॼी सिंध बंदि आहे। 7 करोड़ सिंध जे माण्हुनि अॼु रेफरेंडम ज़रिए इन फ़ैसिले जो ऐलान करे छॾियो आहे त घर शुमारी असांखे नामंज़ूर आहे। सरकार इंतहाई जाराना रवैयो इख्तियार कयो आहे। टंडवा लायार में अवामी तहरीक ऐं संजानी तहरीक जे कारकुननि ते फायरिंग कई वई आहे, जंहिंमें सर्वेज मंगनार ऐं ॿिया असांजा साथी साईं बख्श मंगनार ज़ख़्मी थिया आहिनि। असांजे साथी कंदकोट मां मोहम्मद बाजकानी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। खोरवा मां सलेमान लाशारी खे, लाठी ॻोठ में कारकुन खे ज़ख़्मी कयो वियो आहे। जाम नवाज़ में 8 कारकुन गिरफ़्तार कया विया आहिनि। इन खां अलावा असांजे दोस्तनि खे पिंगलियो में गिरफ़्तार कयो वियो आहे। लालचंद भील, राजेश, सोनरा, जय ऐं उन खां अलावा मेहड़ में वाई पांदी रोड ते साकरे मां बदीन जी मुख़्तलिफ़ जायुनि तां, मोरे मां, काज़ी अहमद मां कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हुकूमत असांजे हिन पुरअमन हड़ताल खे तशद्दुद जो ज़बरदस्ती रंग ॾियणु चाहे थी, पर सिंध जा माण्हू पुरअमन आहिनि ऐं उहे मुतालबो पिया कनि त सेंसस जा अंग अखर ग़लति आहिनि। इन सेंसस खे सिंध जे माण्हुनि अॼु रद्द कयो आहे। हुकूमत रुॻो बयान पई ॾे, मुतालबा पई करे, ऐलान पई करे, अमलन को बि कमु कोन पियो थिए। उन करे सॼी सिंध हिन रेफरेंडम जी सूरत में, एहतजाज जी सूरत में रस्तनि ते आहे। संजानी तहरीक जूं भेनरूं 5 बजे खां, सुबुह जो 5 बजे खां असांजूं भेनरूं न्याणियूं संजानी तहरीक जूं लाड़काने में, सक्कर में, शिकारपुर में, हैदराबाद में, बदीन, ठट्रो ऐं कराची ऐं सांगड़ ऐं दादू जे रस्तनि ते आहिनि। इन मां ज़ाहिर आहे त सिंध जूं न्याणियूं, ॿार, बच्चा सभु रस्तनि ते अची विया आहिनि ऐं सिंधियुनि खे हिकत में तब्दील करण जी साज़िश जी मज़ामत पिया कनि। अच्छा, सिंध जे अहिड़े एहतजाज बावजूद जेकॾहिं नतीजा रद्द न कया विया त उनजो कहिड़ो मक़सदु हूंदो? मक़सदु इहो हूंदो त सिंध जंहिं पाकिस्तान ठाहियो, मोहम्मद अली जिन्ना जेको पाकिस्तान खे सिंध ॾिनो, सिंध जंहिं पहिरियों रेज़ोल्यूशन पास कयो, मक़सदु हूंदो उनखे दीवार सां लॻाइण, उनखे हिकिड़ी दहशतगर्द तंज़ीम जे हवाले करणु, उनजे अंगनि अखरनि खे घटि करे पेश करणु, उनजो NSC में, पाणीअ में, वसीलनि में हिसो घटि करे पेश करणु, सिंध 70% ॾे, उनखे मोट में 21% वठंदो रहण ते मजबूर करणु। उनजे करे सिंध जा नेशनलिस्ट, अवामी तहरीक, सिंधाणी तहरीक, SST, सिंध जूं प्रोग्रेसिव पार्टीज़ उन फ़ैसिले खे कॾहिं क़बूल कोन कंदियूं। असीं सभु गॾिजी, अवामी तहरीक गॾिजी, IAPF गॾिजी, ॿिया माण्हू गॾिजी, आदमशुमारी मॉनिटरिंग कमेटी गॾिजी, सिंध जूं नेशनलिस्ट पार्टीज़ गॾिजी सभु आईंदे ॾींहुं हिकमत अमली ठाहींदासीं। उन हिकमत अमली में 3 ॾींहं बि हड़ताल थी सघे थी, 7 ॾींहं थी सघे थी, सिविल नाफ़रमानी ऐं टैक्स न ॾियण जी तहरीक थी सघे थी। सॼी सिंध सरापा एहतजाज हूंदी। असीं पीपुल्स पार्टी ऐं MQM जे सिंध जे माण्हुनि सां ज़्यादतियुनि जे इन सिलसिले ते ख़ामोश तमाशाई न थी सघंदा थींदासीं। अवामी तहरीक, संजानी तहरीक जिदोजहद जे पहिरियुनि सफ़ुनि में आईंदे हूंदी जीअं अॼु आहे। अयास साहब, हुक्मराननि जे अहिड़े होद ख़िलाफ़ हाणे सिंधी अवाम जी कहिड़ी हिकमत अमली हुजणु घुरिजे? अवाम तमामु ज़बरदस्त हिकमत अमली इख्तियार कई आहे। ॾिसो, सिंध जा पॉलिटिकल धुरियूं जेके माज़ीअ में अलॻि अलॻि पोल्स ते बीठियूं हुयूं, पोलराइज़ेशन हुई, हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशियूं हुयूं, उन्हनि जे बजाए सिंध जूं पॉलिटिकल पार्टियूं हथ हथ मिली बीठियूं आहिनि। सिंधानी तहरीक जे परचम हेठां, अवामी तहरीक जे परचम हेठां या ॿियनि पार्टियुनि जे झंडनि जे हेठां को बि फ़र्क़ु झंडनि जो कोन्हे, को बि फ़र्क़ु नारनि जो मुक़ाबिलो कोन्हे। इहा जेका सिंध में हिकिड़ी नई हमाहंगी ऐं भाइपी आहे, उहा जिदोजहदनि जे करे थी आहे। सिंध जा समूरा नेशनलिस्ट वर्कर असांजा आहिनि। सिंध जे समूरनि पार्टियुनि जा झंडा ऐं अवामी तहरीक जा झंडा सम्झा थो। उहे सभु कारकुन जेके ॿियनि पार्टियुनि जा किथे गिरफ़्तार थिया आहिनि, त उहे मुंहिंजा कारकुन आहिनि, मुंहिंजा साथी आहिनि। इहा हमाहंगी असीं खणी हलंदासीं। असीं हुकुमराननि खे ऐं उन्हनि जे इतिहादी धुरनि खे ऐं साज़िशी माण्हुनि खे शिकस्त ॾींदासीं। आख़िरी फतह सिंध जे माण्हुनि जी थींदी। 7 करोड़ सिंधी 5000 साल पुराणी सकाफ़त जे वारसनि जी थींदी। अयास लतीफ़ पलीजे साहब, सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाइण लाइ महिरबानी।